सतार साहब, अवां जी मिस माहिन साहिबा हिन कंपनी जी डायरेक्टर आहे ऐं मां संदसि हिकु सबऑर्डिनेट आहियां। मूंखे कॉल करण में का प्रॉब्लम आहे छा? तव्हां सौट रहियो हिक ॿिए जा ऐं तव्हां हिक ॿिए खे बहितर सम्झी सघो था। असां त तव्हांखे कुझु ॾींहं अॻु ऑफिस जे मामलनि में इन्वॉल्व थींदे ॾिठो आहे। भला चाचा सोराब जन बि हिते वेंदा आहिनि छा? हा, हिकु ॿ ॾींहं हफ़्ते में हूंदा आहिनि हिते, बाक़ी साइड ते हूंदा आहिनि। हा, ॿियूं बि मुख़्तलिफ़ ऑफिसूं आहिनि, उते वेहंदा आहिनि। मां हिकु पर्सनल सवाल कयां? अवां जे ज़हन में जेको सवाल आहे उनजो उहो ई जवाबु आहे त असां ॿई ख़ानदान गुज़िरियल 24-25 सालनि खां हिक ॿिए खां परे आहियूं ऐं अञा केतिरो परे हूंदासीं का ख़बर कोन्हे। तव्हांखे फाइल मिली वई? जी जी, मूंखे फाइल रिसीव थी वई आहे। गुड। इहे के ईमेल्स जा प्रिंट आउट कढी मूं ॾे पहुचो। ओके ओके, मां अचां थो। अहिड़ो छा कजे जंहिंसां यासिर इंसल्ट महसूस करे ऐं पाणी जॉब छॾे वञे? छा कजे, अहिड़ो छा कजे? Yes? Mr. Yasir, please come in. Have a seat. Mr. Yasir, तव्हांखे कलाक पहिरियों ईमेल मोकिली आहे ऐं तव्हां अञा ताईं कोन ॾिठी आहे। ध्यानु किथे आहे तव्हांजो? अवां छा था सम्झो त हर ईमेल मोकिलण खां पोइ अव्हांखे फ़ोन करे इन्फॉर्म कजे त तव्हांखे ईमेल सेंड कई आहे ऐं तव्हां ईमेल चेक कयो? सोटर, तूं त 15 मिंट पहिरियों ईमेल कई आहे। बाय द वे, तूं 15 मिंटनि खे कलाक सम्झंदी आहे? सभिनी खां पहिरीं त पंहिंजा या सो कॉल रिश्ता हिते काउंट करण जी कोशिश न कयो। तव्हां हिते जा मुलाज़िम आहियो त मुलाज़िम ई थी रहो, मालिक बणण जी कोशिश न कयो। ऐं हा, पंहिंजा या सो कॉल रिश्ता आहिनि न, या हिते काउंट न करायो। ओके, पंहिंजी मिल्कियत न सम्झो हिते कुझु बि। हूअं बि इहो त तव्हांजो नस्ली कमु आहे। इहो कुझु घणो न थी वियो आहे सोटर? अवां जंहिं अंदाज़ में मूंसां ॻाल्हायो पिया, मां सम्झां थो त अव्हांखे प्रोफेशनलिज़म सम्झाइणु खपे। तुंहिंजी एतिरी हिम्मत? तूं मूंखे प्रोफेशनलिज़म सम्झाईंदे? मां ॿुधाईंदी हुई त तूं नंढे हूंदे खां ई ईअं न चढ़ी हूंदी हुई ऐं हिन कावड़ में बि तूं केॾी न क्यूट थी लॻे। सच पुछी न। यासिर! Just get out! तव्हां एतिरी तकलीफ़ न कयो सोचे। मूंखे ख़बर आहे त तव्हां चाचा सोराब जी न चढ़ी थी आहे, पर मां बि अव्हां सां बेहद मोहबत थो कयां। I said just get lost. निकिरी वञो था। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।